अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो सब खैर खैरियत सां हूंदो। अॼु असां डिस्कस कंदासीं यानी स्पीड ऑफ साउंड खां पोइ जेकी साउंड जे हवाले सां ऐं उन्हनि जे प्रॉपर्टीज़ यानी कैरेक्टरिस्टिक्स जे हवाले सां। इन में खोड़ सारा फैक्टर आहिनि जीअं असां प्रीवियस में यानी डिस्कस करे आया आहियूं स्पीड ऑफ साउंड ते, उन्हनि जे फार्मूलनि ते ऐं उन खां अलावा उन्हनि जे जेके फैक्टर्स ते माना स्पीड ऑफ साउंड ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो जॾहिं असां प्रेशर, टेम्परेचर, ह्यूमिडिटी चेंज कंदासीं। त इहे शयूं असां डिस्कस करे आया आहियूं। अॼु असां हींअर डिस्कस करे था वठूं यानी कि साउंड जे हवाले सां। साउंड जे कहिड़े हवाले सां? त साउंड यानी असां वठंदा आहियूं त म्यूज़िकल बि हूंदो आहे ऐं साउंड असांजो नॉइज़ बि हूंदो आहे। इहे साउंड जा टाइप्स असां चई सघूं था। म्यूज़िकल साउंड खे असां प्लीज़ेंट साउंड चवंदा आहियूं, अणवणंदड़ या वणंदड़ थींदो, ठीकु आहे। ईअं ई असां नॉइज़ जेको चवंदासीं अणवणंदड़ थींदो, जंहिंखे असां चई सघूं था त अनप्लीज़ेंट, ठीकु आहे। त ही असां म्यूज़िकल छा वठंदा आहियूं? प्लीज़ेंट यानी वणंदड़, ऐं नॉइज़ छा वठंदा आहियूं? अणवणंदड़ हूंदो आहे। हाणे असां म्यूज़िकल साउंड कीअं प्रोड्यूस थींदो आहे? त असांखे ख़बर आहे त आवाज़ प्रोड्यूस थींदो आहे थ्रू वाइब्रेशन्स जे बेसिस ते, ऐं उहा वाइब्रेशन असां रेग्युलर कराईंदासीं। रेग्युलर जेकॾहिं वाइब्रेशन थिए थी, सडन चेंजिंग नथा अचनि, ठीकु आहे, स्लोली पंहिंजे फिक्स जे पोज़ीशन जे मुताबिक़, त पोइ उते जेको आवाज़ पैदा थींदो आहे उहो असांजो म्यूज़िकल। मिसाल मोस्टली असां आल जेके बि म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट यूज़ कंदा आहियूं, आल म्यूज़िकल जेके बि असां इंस्ट्रूमेंट्स यूज़ कंदा आहियूं, उन्हनि में असां वाइब्रेशन रेग्युलरली असां कराईंदा आहियूं, यूनिफॉर्म तरीक़े सां कराईंदा आहियूं, यूनिफॉर्म, ठीकु आहे। कॉन्स्टेंटली असां उन्हनि जा आवाज़ जे बेसिस ते असां उहा मैनेजमेंट कंदासीं ऐं आवाज़ पैदा कराईंदासीं। इन्हनि में जेके बि म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि, असां कंसीडर करे सघूं था त इहो म्यूज़िकल साउंड आहे जेको असांजे कन जे मुताबिक़ असां ईअं खणी चवंदासीं त वणंदो, असांजे ऑडिटरी सेंसेशन जेका हूंदी आहे उहा वणंदड़ फील थींदी आहे। त इन बेसिस ते असां म्यूज़िकल साउंड खणंदा आहियूं। ऐं जेको नॉइज़ साउंड हूंदो आहे उन में जेका वाइब्रेशन थींदी आहे, वाइब्रेशन उहा मोस्टली इरेग्युलर थींदी आहे या जंहिंमें सडन चेंजिंग कराईंदा आहियूं, सडन वाइब्रेशन्स जेके थींदियूं आहिनि, ओचितो जेके वाइब्रेशन्स थियनि उन्हनि में बि असांजो जेको आवाज़ पैदा थींदो आहे उहो नॉइज़ पैदा थींदो आहे। जीअं जेकॾहिं असां एग्ज़ाम्पल वठूं नॉइज़ साउंड जा, खोड़ सारियूं मशीनरियूं जेके इंडस्ट्रीज़ हलंदियूं आहिनि, उहे खोड़ सारियूं गाॾियुनि जा जेके सायरन हूंदा आहिनि, हार्न हूंदा आहिनि, उहे यानी कि उहे बि असांजा नॉइज़ में था अचनि। ऐं उनखां अलावा जेके बि सडन वाइब्रेशन जे करे आवाज़ पैदा थींदा आहिनि, असांजो उहो नॉइज़ हूंदो आहे। हाणे नॉइज़ ईअं खणी चऊं त हिकिड़े क़िस्म जी डिज़ीज़ आहे। माना डिज़ीज़ जो मतिलबु आहे त डिज़ीज़ पैदा करण जो हिकिड़ो सोर्स बि थी सघे थो। माना ही हार्मफुल हूंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जा आवाज़ छा हूंदा आहिनि? हार्मफुल हूंदा आहिनि। कंहिंजे लाइ? ह्यूमन जे लाइ त थींदा ई थींदा, पर अदर स्पेशीज़ जे लाइ बि, अदर स्पेशीज़ जे लाइ बि, माना ॿियनि जानदार शयुनि जे लाइ बि छा थींदा आहिनि? इहो नॉइज़ साउंड नुक़सानकार आहे, ठीकु आहे। उन सां जेकॾहिं असां ह्यूमन जी ॻाल्हि कयूं त डिप्रेशन जो थी सघे थो, ठीकु आहे। ब्रेन जे हवाले सां जेके बि मेंटल माना जेके बि एबनॉर्मलिटी ब्रेन जे हवाले सां थींदियूं आहिनि, एंज़ाइटी थींदी आहे, परेशानियूं जेके बि क़िस्म जूं थी सघनि थियूं, इन नॉइज़ साउंड जे मुताबिक़ ब्लड प्रेशर थियो, हार्ट जे बेसिस ते जेकॾहिं के बीमारियूं आहिनि उहे बि थी सघनि थियूं, पॉसिबिलिटी आहे। त इन खां बचण जो हाणे इहे थींदियूं कीअं? खोड़ सारा जेके हेवी इंडस्ट्रीज़ आहिनि या जेकॾहिं को वेहीकल्स हलनि थियूं या बाईपास वग़ैरह या रूट वग़ैरह आहे, जेकॾहिं प्लेटफॉर्म आहे, रेलवे माना ट्रैक आहे या रेलवे प्लेटफॉर्म आहे, उतां जेकॾहिं ट्रेन गुज़रंदी आहे त उहो आवाज़ असांजे लाइ छा हूंदो आहे? नॉइज़ हूंदो आहे, हार्मफुल हूंदो आहे। त इन सां असांजो ज़हनी दबाव, प्रेशर, स्ट्रेस
वधंदो आहे। त इन खां बचण जो तरीक़ो इहो आहे त या त उतां लॾे वञो कंहिं इन खां घणी डिस्टेंस ते हलिया वञो या उते यानी कि अहिड़ा माना औज़ार यूज़ कयो जेको कननि में हियरिंग जेके थिए उहो आवाज़ हीअर न थी सघे। त अहिड़े क़िस्म जा बचाव थी सघनि था। त ही माना छा आहिनि, ही नुक़सान कराए माना ही बीमारियूं पैदा करण जो हिकिड़ो ज़रियो बि थी सघे थो। त इहा हिकिड़ी शइ आहे। असां जेका स्टडी कंदासीं म्यूज़िकल साउंड में कंदासीं, इन जूं ई असां कैरेक्टरिस्टिक्स पढ़ंदासीं। त हिन में स्टडी थींदी आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त हिन में असांजी वेवलेंथ, स्पीड ऐं पीरियड इहे सेम रहंदा अथव। ज़हन में रखिजो, टाइम पीरियड जंहिंखे चवंदासीं, वेवलेंथ, स्पीड, पीरियड जेके आहिनि इहे असांजा हिन दौरान सेम रहंदा आहिनि ऐं हिन में चेंजिंग अची सघे थी। त इहो कॉन्सेप्ट अथव इन हवाले सां। हाणे असां स्टडी करे था वठूं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड। छा कैरेक्टरिस्टिक्स माना उन जूं प्रॉपर्टीज़ कीअं थींदियूं आहिनि म्यूज़िकल साउंड जे बेसिस ते। हाणे अचो त असां म्यूज़िकल साउंड जे हवाले सां उन जा कैरेक्टरिस्टिक्स पढ़ी वठूं। कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड। हाणे म्यूज़िकल साउंड जी जेके प्रॉपर्टीज़ आहिनि माना जेको असांजो वणंदड़ प्लीज़ेंट आवाज़ आहे उन हवाले सां जेके प्रॉपर्टीज़ डिस्कस कंदासीं। अचो हाणे पहिरियां आवाज़ जे हवाले सां जेकॾहिं डिस्कस कयूं त इंटेंसिटी माना आवाज़ जी शिद्दत जंहिंखे असां अकाउस्टिक इंटेंसिटी चई सघूं था। हाणे इहा शिद्दत जेका आहे इहा छा खे एक्सप्लेन कंदी आहे। एक्चुअल में साउंड जेको आहे उहा एनर्जी आहे। अंडरस्टूड आहे, साउंड इज़ द फॉर्म ऑफ एनर्जी। हाणे इहा एनर्जी कंहिं बि लाज़मी आहे जॾहिं एनर्जी ट्रांसफर थींदी आहे, ट्रेवल थी ईंदी आहे। क्लियर। ऐं आवाज़ त असांजो साउंड उहा एनर्जी आहे जंहिंखे मीडियम जी ज़रूरत पवंदी आहे माना मैकेनिकल जे बेसिस ते ॻाल्हाईंदा आहियूं। त इन बेसिस ते जेकॾहिं असां डिस्कस कयूं त इंटेंसिटी जेका हूंदी आहे उहा एनर्जी पर यूनिट टाइम पर यूनिट एरिया हूंदी आहे। माना जेकॾहिं आवाज़ जा वेव्स यानी फॉर्म ऑफ एनर्जी आहिनि, लाज़मी आहे ईंदा त गुज़रंदो, टाइम त लॻंदो, त कंहिं एरिया मां गुज़रंदा उहे आवाज़ जा वेव्स, का न का एरिया हूंदी तॾहिं त ईंदा। त जॾहिं बि असां एनर्जी पर यूनिट टाइम पर यूनिट एरिया माना जॾहिं आवाज़ जा वेव्स कंहिं एरिया जे मुताबिक़ पास थियनि, एनर्जी जे मुताबिक़ माना एनर्जी हूंदी न, आवाज़ जा वेव्स हिकु एनर्जी आहे कंहिं टाइम में पास थियनि ऐं कंहिं एरिया जे मुताबिक़ त असां चवंदासीं उहा उनजी शिद्दत सॾाइबी। माना शिद्दत असां चवंदासीं इंटेंसिटी जेका आहे उहा उन ऑब्जेक्ट जे एरिया जे मुताबिक़ ईंदी। लेकिन आवाज़ जे बेसिस ते वठंदा आहियूं त इहे परपेंडिकुलरली यूज़ थींदा आहिनि। परपेंडिकुलर ज़हन में रखो माना 90 एंगल सां नॉर्मल चवंदा आहियूं। त हिन में एनर्जी पर यूनिट एरिया असां चई सघूं था त पावर अपॉन एरिया। त माना जॾहिं बि आवाज़ जा वेव्स कंहिं एरिया मां केतिरे पावर सां था अचनि, केतिरे पावर सां था अचनि, उहा उनजी इंटेंसिटी सॾाइबी, केतिरी शिद्दत उन आवाज़ जी आहे। ठीकु आहे। त हाणे पावर पर यूनिट एरिया, पावर जो यूनिट असां वठंदा आहियूं वाट, एरिया जो मीटर स्क्वायर। त वाट पर मीटर स्क्वायर असांजी इंटेंसिटी हूंदी आहे। हाणे इंटेंसिटी जा जेके वैल्यूज़ हूंदा आहिनि उहे फिक्स्ड हूंदा आहिनि, कांस्टेंट हूंदा आहिनि, फिक्स्ड कांस्टेंट।